नाज़रीन, लाड़काने में कोरोना वायरस सबब हलंदड़ लॉकडाउन सबब फनकार तबको सख्त मुतासिर थियो आहे। शादी हालन में प्रोग्राम न थियण करे संदन घर भाती फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। तफ़सील ॾिसूं था कादिर जागीरानी जी हिन रिपोर्ट में। सिंध हुकूमत तरफां कोरोना वायरस सबब केतिरनि ई महीननि खां सिंध अंदरि लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो हो, जंहिं करे हर तबके सां वास्तो रखंदड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। पर वध में वधि ॻाइण वॼाइण सां तालुक़ रखंदड़ फनकार सख़्त मुतासिर थिया आहिनि। घणे शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि तां लॉकडाउन वारी पाबंदी ख़तमु कई वई आहे, पर फनकारनि जे ॻाइण वॼाइण समेत शादी हालनि ते अञा ताईं पाबंदी बरक़रार आहे, जंहिं सबबि सिंध जा फनकार फाका कशी में मुब्तला थी विया आहिनि। फनकारनि सलीम रज़ा कुंभर, आशिक़ निज़ामाणी, लियाकत समो, सोनी नाज़, शबाना सोरठ जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां पाबंदी ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। अचो त फनकारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। आल सिंध संगीतकार एसोसिएशन पारां अॼु हे एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे त जीअं सिंध में 5 महीना गुज़री चुका आहिनि, असांजा फनकार बुख ऐं बदहाली जो शिकार थी विया आहिनि। असां सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं, असांजे चीफ मिनिस्टर खे अपील था कयूं त जीअं ॿियनि इदारनि खे तव्हां SOPs तहत इजाज़त ॾिनी आहे कारोबार खोलण जी, दुकान खोलण जी, अहिड़े नमूने सां असांखे बि इजाज़त ॾियो त असां पंहिंजे राग ऐं विराग जे वसीले पंहिंजी रोटी रोज़ी कमाए सघूं। दोस्तो, जीअं त अॼु असां सभु फनकार गॾु थिया आहियूं जंहिं मसइले लाइ, वॾे में वॾो मसइलो असांजे लाइ इहो आहे जो असांजी आहे बेरोज़गारी। 5 महीननि खां ई लॉकडाउन हली रहियो आहे। हुकूमत को बि उपाउ असांजे लाइ न आहे वरितो। 15,000 कंहिं ग़रीब खे मिलिया आहिनि त कंहिंखे न मिलिया आहिनि, पर उहे 15,000 बि का बि हैसियत नथा रखनि हिन 5 महीननि जे लाइ। तंहिंजे करे असां अपील था कयूं हुकूमत पाकिस्तान वज़ीर आज़म खे, सिंध वज़ीर आला साईं मुराद अली शाह खे, बिलावल भुट्टो साहब खे त महिरबानी करे असांजा प्रोग्राम खोलिया वञनि। मारू वे हम कीअं विसारे अला मूंखे मरम मारो न जो तुम्हारे। अस्सलाम वालेकुम या आली मदद। जीत मां फ़कीर नियाज़ हुसैन उमरानी अर्ज़ु कयां पियो त असां बेरोज़गार आहियूं। साईं मुराद अली साईं खे अर्ज़ु आहे, असांजो बिलावल भुट्टे खे अर्ज़ु आहे त असां ॿाहूं ॿधी अर्ज़ु कयूं था त असां बेरोज़गार आहियूं ऐं असांजी रोज़ी खोलियो वञे। असां किथे बि राग ते वञूं था उते पुलिस तंग थो करे। ये त मां सिंगर सोनी नाज़ लाड़काने जी तमामु नंढड़ी सिंगर, ऐं असांजो मुतालबो इहो आहे त असां फनकारनि जा प्रोग्राम खोलिया वञनि। जीअं SOPs त ॿिया कम खोलिया विया आहिनि, दुकान खोलिया विया आहिनि, 3 ॾींहं 4 ॾींहं खुलनि था, ईअं असां फनकारनि जा प्रोग्राम खोलिया वञनि। असीं जिते बि प्रोग्राम करणु वञूं था पंहिंजो उते पुलिस पहुची वञे थी, असांखां सभु पैसा खसियूं हलिया था वञनि। असां सिंध गवर्नमेंट खे अपील कयूं था त असांजा प्रोग्राम खोलिया वञनि। ऐं शबाना सोरठ ऐं जीअं त असांजो एहतजाज इहो ई आहे त राग तो पाबंदी हटाई वञे, ऐं बल्कि पूरी सिंध में असां हीउ एहतजाज जारी कंदासीं पंहिंजो, बल्कि जेसीं ताईं असांखे इजाज़त न मिली वई राग खोलण जी। ताज ते ॾेस रे इश्क इमामत ओ सदा जिद जवानी माणे ग़रीबां दा ध्यान हो वई, सदा जिद जवानी माणे ग़रीबां दा ध्यान हो वई, ओ मेरे दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई। जीअं त असांजो वज़ीर आज़म इमरान खान, वज़ीर आला मुराद अली शाह, बिलावल भुट्टो साहब, सभिनि खे गुज़ारिश इहा आहे त असां ग़रीब फनकार जेके बि आहियूं लाड़काने जा या सॼी सिंध जे हवाले सां इहे पाबंदियूं हटायूं वञनि त असां पंहिंजी रोज़ी कयूं। नंढड़ा बच्चा आहिनि, हर कोई परेशान थो रहे। फनकारनि जा अव्हां वीचार ॿुधा, जिन जो चवणु आहे त ॻाइण वॼाइण तां फौरी तौर ते पाबंदी ख़तमु कई वञे ऐं सकाफ़त खाते ज़रिए फनकारनि जी सार संभाल लधी वञे त जीअं ॿियनि तबक़नि जे माण्हुनि जीअं फनकारनि जा ॿचड़ा बि ईद जूं ख़ुशियूं मल्हाए सघनि। कैमरामैन मुश्ताक अहमद सां गॾु कादिर जागीरानी, महरान TV न्यूज़ लाड़काणो।